लाड़काणो खां रिपोर्ट करे रहियो आहे हैदर अली सुर्यो। गुज़िरियल 40 सालनि खां वठी वेठा आहियूं, टैक्स बि अदा कंदा आहियूं, वफ़ाक़ी खाते वारा असांजे बचनि जी रोज़ी बि खसे रहिया आहिनि। हिन महांगाई जे दौर में केॾांहुं वञूं? तफ़सील मूजिबि टैक्सी स्टैंड अॻियां बेदख़ल थींदड़ ड्राइवरनि जो कैंप क़ाइम कंदे वफ़ाक़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज कयो आहे। एहतिजाज कंदड़नि जिन में सदर टैक्सी स्टैंड हादी बख़्श जतोई, सूबाई जनरल सेक्रेटरी अब्दुल सत्तार चांडियो, अली बख़्श चांडियो, उस्ताद रखियल मलाणो, ख़ादिम हुसैन मलाणो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांखे ही टैक्सी स्टैंड ॾिनो हो। हिन वक़्तु वफ़ाक़ी हुकूमत असांखे टैक्सी स्टैंड ख़ाली करण लाइ रोज़ाने धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं वफ़ाक़ी हुकूमत असांजे बचनि जे रोज़गार जा बि दुश्मन बणिजी वई आहे। आख़िर असां कंहिं दर दाहूं ॾियूं? केतिरनि ई सालनि खां वठी हिन टैक्सी स्टैंड ते पंहिंजे बचड़नि जे लाइ रोज़गार कंदा आहियूं। हाणे असां सभिनी ड्राइवरनि खे बेरोज़गार कयो पियो वञे। आख़िर असां कहिड़ो ॾोह कयो आहे? उन बावजूदि असांखे मुतबादिल टैक्सी स्टैंड बि नथो ॾिनो वञे। असां सभु बेहद परेशान थी विया आहियूं। असां वोटर बि पीपी जा आहियूं। उन लाइ चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं रेलवे मिनिस्टर खे पुरज़ोर अपील था कयूं त असांजे बचनि ते रहम खाई असांखे टैक्सी स्टैंड तां न हटायो वञे।